अस्सलाम वालेकुम अवां ॾिसो पिया फास्ट न्यूज़ मां आहियां साजिद कोराई। ख़बर शामिल कंदासीं घोटकी मां त डिप्टी कमिश्नर घोटकी लेफ्टिनेंट रिटायर्ड मोहम्मद ख़ालिद सलीम चयो आहे त मुल्क मां पोलियो वायरस जी पाड़ पटण लाइ असां सभिनी खे मुतहद थी इज्तिमाही किरदार अदा करण जी ज़रूरत आहे, छो त ही क़ौमी फ़र्ज़ ऐं ईंदड़ नस्ल जी मुस्तक़बिल जो सवाल आहे। वो मूजी मर्ज़ है जिससे हमें पूरी कौम के तौर पे हमें से लड़ना बहुत ज़रूरी है। पूरी हमारा एक नेशनल कॉज है, इसके अंदर हम सारों को बढ़ चढ़ के अपना हिस्सा अदा करना चाहिए। इस कैंपेन के अंदर हम इंशाल्लाह 4,10,000 बच्चों को इनॉकुलेट करेंगे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार इन तालका अस्पताल घोटकीअ में ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पीआरे मुहिम जो इफ़्तिताह करण बाद आगाही रैलीअ खे ख़िताब कंदे कयो। उन मौक़े ते हिन ॻाल्हाईंदे जो त पोलियो वायरस सबबु केतिरा ई मासूम ॿार हमेशह लाइ अपाहिज बणिजी विया आहिनि। उन करे असांखे घुर्जे त अहिड़ी ख़तरनाक वायरस ख़िलाफ़ पंहिंजो किरदार अदा करियूं। उन सिलसिले में मुहिम दौरान घर घर ईंदड़ टीमनि सां मुकमल तावन कयो वञे त जीअं ज़िले जो को बि ॿार पोलियो जे फुड़नि खां महरूम न रहे। हिन पेश इमामनि उस्तादनि खे पिणु अपील कंदे चयो त हू पोलियो मुहिम मुतलिक़ अवाम में सुजागी पैदा कनि त जीअं अवाम पंहिंजे ॿारनि खे लाज़मी तौर पोलियो जा फुड़ा पीआर। यादि रहे त ज़िले घोटकीअ में 17 फरवरी खां 21 फरवरी ताईं पोलियो मुहिम जारी रहंदी। ख़बर शामिल कंदासीं मटियारी मां त मटियारी में 7 सालनि आलमी मशाइख़ अमन कॉन्फ्रेंस जो तयारियूं शुरू थी वियूं आहिनि। मटियारी सां तालुक़ रखंदड़ मशहूर नक्शबंदी सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत ख्वाजा अब्दुल रहीम आगा साहब जे सालाना उर्स मुबारक जूं 3 रोज़ा तक़रीबन जो शेड्यूल फाइनल कयो वियो आहे, जंहिं मुताबिक़ 3 मार्च ते सरंदी जमायत जो रूहानी पेशवा पीर गुलाम मजदीद सरंदी दरगाह ते चादर चाढ़े उर्स मुबारक जो तक़रीब जो इफ़्तिताह कंदो, जंहिं बाद सॼे मुल्क जा नाले वारा अदीब दानिशवर ऐं शाइर मुशाइर जी महफ़िल में शिरकत कंदा। जॾहिं त 4 मार्च ते आलमी मुशाइख़ अमन कॉन्फ्रेंस थींदी, जंहिं में ॾे तोड़े परदे में मुख़्तलिफ़ दरगाहनि जा गाज़ी नशीन, जिन में दरगाह उच शरीफ जो साजिदा नशीन शेख अहमद दबाग कादरी, नुमाइंदा दरगाह सुरंद शरीफ ऑफ इंडिया सैयद मोहम्मद शोएब यूके, मखदूम पीर सोहेल हसन शाह गिलानी, सरपरस्त आलाल दबाग वेलफेयर ट्रस्ट बुखारी सरंदी, साजिदा नशीन दरगाह लवारी शरीफ पीर मोहम्मद सादिक नक्शबंदी, सजादा नशीन दादा दरबार पीर मियाँ अजाज अहमद, पीर साहब पगारे जो फर्जंद मीर उस्मान मुस्तफ़ा शाह राशिदी, न्यूयॉर्क शरीफ आज़ाद कश्मीर का शमसुल रैन सदीकी, सजादा नशीन कलंदर लाल शहबाज पीर सैद वली मोहम्मद शाह लखियारी सुमैत ॿियनि दरगाहनि जा गाज़ी नशीन हर साल जीअं मटियारी पहुचंदा। जॾहिं त 3 ॾींहं 5 मार्च ते दरगाह जे अहाते में जलसो थींदो, जंहिंमें सॼे मुल्क मां आलिम दीन जलसे खे ख़िताब कंदा। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट।